पीर वसण भरिसां बेदर्दी सां क़तल थियल मासूम अनीसा फुलकेस जी जांच लाइ 4 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। बेदर्दी सां क़तल थियल मासूम बाड़ी अनीसा फुल जे वारसनि एसएसपी खैरपुर अमीर सऊद मक्सी सां मुलाक़ात कई। एसएसपी खैरपुर वारसनि जी दरख़्वास्त ते डीएसपी कंप्लेंट सेल खैरपुर जी सरबराहीअ में 4 रुकनी जांच कमेटी क़ाइमु करे छॾी। एसएसपी पारां क़ाइमु कयल जांच कमेटीअ में डीएसपी गुलाम मुस्तफ़ा राजपूत, एसएसओ पीर वसण, सदाम हुसैन लुंड, एसएचओ रज़िया शर, सब इंस्पेक्टर खान मोहम्मद दश्ती शामिल आहिनि। पीर वसण भरिसां बेदर्दीअ सां क़तल थियल मासूम अनीसा फुल केस जी जांच लाइ 4 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा जमालीअ सां। गुलाम मुर्तज़ा, आगाही ॾिजो, ही कमेटी जेका क़ाइमु कई वई आहे। जी निदा बिल्कुल घड़ा महमूद अगवा बेदर्दी क़तल थियल मासूम निंगरी अनीसा फुल केस में निंगरी अनीसा फुल जे वारसनि जी दरख़्वास्त ते एसएसपी खैरपुर अमीर सऊद मक्सीअ पारां डीएसपी कंप्लेंट सेल गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी अॻुवाणी में 4 रुकनी जांच कमेटी मुक़ररु कई वई आहे, जंहिंमें डीएसपी कंप्लेंट सेल गुलाम मुस्तफ़ा राजपूत, एसएचओ पीर वसण, सदा हुसैन लुंड, एसएचओ रज़िया शर, सब इंस्पेक्टर खान मोहम्मद दश्ती शामिल आहिनि। जॾहिं त निंगरी जे वारसनि पारां निंगरी अनीसा फुल जे वारसनि पारां जांच कमेटी खां इंसाफ़ ॼाण जो पिणु मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।